अला ख़ैर कंदो मां ॿाहिरि वञी ॾिसी थो अचां। न चाचा तव्हां न वञो ख़बर छा छा फायर आहिनि। अमड़ मूंखे वेहण काथे ईंदो। मुतार साईं हाणे त सफ़ा मुल्क ॿरी चुको। कमदार अन्या त मूं रुगो हिकु पतो उछलायो आहे। तुर्प जो पतो त मुंहिंजे हथनि त पोइ बोतार इन पते खे बि त मैदान में लायोसि न कमदार न अन्या उहो वक़्तु न आयो आहे। हाली रांदि खे चङी तरह मचण में जॾहिं गेम पूरी तरह मची वई न पोइ उन पते खां कम वठिबो। बोतार साईं अहिड़ियूं रांदियूं किथां सिखिया आहियो बाबा? कमदार जॾहिं अदा मूंखे हवेलीअ मां धिके ॿाहिरि कढियो उन ॾींहं खां मूं रांदि रचाइण शुरू कई ऐं जेको भले मां भलो खेॾाड़ी हुयो मूं उनजे मथे ते हथ रखियो। सच बोतार तव्हांजो रांदीगर हींअर सभिनी खां मथे। कमदार तॾहिं त मूं उन रांदीगर जी चूंड कई। पर बोतार कॾहिं कॾहिं त मूंखे पंहिंजे ई रांदीगर मां ख़ौफ़ थियण लॻंदो आहे बाबा। काथे एतिरो अॻिते न वधी वञे जो सुभाणे असांजी गीची में पइजी वञे। घबराए न कमदार मूं ई हुनखे तयारु कयो आहे ऐं मां बख़ूबी हुन जूं कमज़ोरियूं ॼाणा थो। जॾहिं न हुन मूसा ख़ान सां बग़ावत कई उन ॾींहुं ॾावण विझी काल कोठरी में बंदि करे छॾियोसांसि ऐं पोइ ही राज मूसा ख़ान जो हूंदो। हिते हुकुम बि मूसा ख़ान जो हलंदो। पर कमदार हाली मैदान त साफ़ थियण दे। आचर बची वियो। बाबा रेस जे चवण ते हरू भरू दुश्मनी खे एतिरो न वधायो। बाबा अञा असांजो ॾोह आहे हुननि हद करे छॾी हुई। हाणे हुननि खे ख़बर पवंदी त जवान मुल्क में आहिनि। बाबा जेकॾहिं अञा बि कुझु न कयो आहे त पोइ माण्हू असांखे थुकूं न आणनि। पुट उन्हनि तव्हां ते त हमलो कोन कयो हो न पोइ कहिड़ो लाचार हो रजब जे विच में अचण जो। शाबाश अथई बाबा शाबाश अथई। रजब खे शाबाश हुजे जो वते तो कोर्टुनि में असांजे पारां शाहिदियूं ॾींदो ऐं असां उनखे अकेलो छॾे ॾियूं त वते पादर खाईंदो। जेकी थियो सो थियो हाणे अॻिते लाइ सोचियो त छा करिणो आहे। छा सोचूं बाबा जेको थियो उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। हींअर लाइ सोच पुट तूं रेस सां मिली वञी पुलिस जो ज़ोर हटाए। पुलिस खे मुंहुं ॾेई वठंदासीं बाबा। जेकॾहिं रेस रिश्तेदारी करे थो त उनखे बि आज़माइणो आहे। इंस्पेक्टर कुछ भी कर कीअं बि कर केस ठाहे पर उन्हनि खे अंदर कर। भले धकी हू हुजनि पर केस उन्हनि ते ई लॻणु घुर्जे। मां अॼु जो अॼु वञी गिले वञी हणंदो लाकअप में। वो तरह तो वाह जो मज़ो थींदो। वाह जो इंस्पेक्टर साहब खे तो ख़रीद करे छॾियो आहे। हले मरी वञनि न लास्ट सब लाकअप में छॾे। मीर खान जे नबन जो ख़ैर घुरी थो त उनखे बि पुलिस हवाले कर। किथे ईअं न थिए त हू बि आचर वांगे मंडो थी अची अस्पताल में दाख़िल थिए ऐं असां गिले वञी जेल हवाले कयूंसि। जेकॾहिं गिरफ़्तार करणो अथव न वञी जब्बार खे बि गिरफ़्तार कयो जंहिं मुंहिंजे भाउ जे मथां वार कयो आहे। बाक़ी रही ॻाल्हि अस्पताल जी वो ॾिसूं था केरु अची अस्पताल भेड़ो थो थिए इहो त वक़्तु ॿुधाईंदो। जब्बार खे त मां गिरफ़्तार करे अचां थो
त तुंहिंजे केस में दम न रहंदो। छो त आचार्य रूपोश हुयो ऐं उन्हनि पंहिंजे बचाव में गोली हलाई आहे ऐं उन्हनि इहो बि केस दाख़िल करायो आहे त नबन ई आचार्य हमलो कयो जंहिंमें असां गोली हलाई ऐं आचार्य ज़ख़्मी थी पियो आहे। एतिरा सियाणा हू बि न आहिनि। बाक़ी रहे साईं तूं जेको मूंसां पहर वहो पिया न, उनजी बि मूंखे चङी तरह ख़बर आहे। ठीकु आहे, मां जब्बार खे गिरफ़्तार करे चालान करे जेल वाले कयांसि थो। ॾींहं ॿिनि में हाज़िरी थींदी, तव्हां पंहिंजो वकील करे वठो। थी सघे थो जब्बार खे सज़ा अची वञे, पर जब्बार खे सज़ा ॾियारणु मुश्किल आहे। जब्बार खे सज़ा अचे थी या नथी अचे, इहो कमु कोर्ट जो आहे। बाक़ी तव्हांजो कमु आहे मुंहिंजी FIR दाख़िल करणु। जे जब्बार मथां FIR कटियो था न, उहा ॻाल्हि कयो, उहा ॻाल्हि। FIR में मां लिखंदुसि आचार्य रूपोश हुयो ऐं ॻोठाणनि जी मदद सां मूं उनखे गिरफ़्तार कयो आहे। छो पुलिस हाणे एतिरी कमज़ोर थी वई आहे जो ॻोठाणनि जी मदद सां मुजरिम खे गिरफ़्तार पई करे। इहो इन करे लिखां पियो त आचार्य जे मथां इहो साबित करणो आहे त उहो राति जो चोरी ते वियो ऐं ॻोठाणनि जी फायरिंग में हू ज़ख़्मी थी पियो आहे। ठीकु आहे दाऊद, जीअं तव्हांखे मुनासिब लॻे हूअं ई FIR कटियो। बाक़ी अहिड़ा केस अमीर कमाइण ॼाणे थो। आचार्य खे त मां छॾाए वेंदुसि, बाक़ी रईस मिठल ऐं जब्बार खे मुंहिंजे हथां केरु बचाईंदो। वञ 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 हुनजे मथां पहिरियों सख़्तु कर। ईअं न थिए जो रईस मिठल कुत्ते जी मौत मरी वञे। वठी वञनि खे। छोरा सॼो ॾींहुं गुलेलूं हथनि में अथई। घर छॾे केॾांहुं बि न वञिजांइ। आउं थां मले पोइ अचां थी। जेकॾहिं घर छॾे वियो आहीं न, अहिड़ा पादर हणंदी सॼो सॼी ज़िंदगी यादि कंदे। सम्झई? वेठो हुजिजांइ हिते जो हिते। गुलेलूं रुगो मूंखे दॿाईंदी। थां धोई अच। अम्मा सवेरे तो चई त तू घर में वेठी हुजाए, मां वरी थां धोई ईंदम। हाओ बड़ चयुमि, पर हाणे तूं धोई आ, मुंहिंजी तबियत सही कान्हे। अम्मा थोड़ी भी देर थी वेंदी आहे न, पोइ तू चवंदी आहे वञी वाह ते वञी वेही थी रहीं। हाणे उथ बि खणी छॾी हा तकरीर। चयो मां त मुंहिंजी तबियत सही नाहे, उहो ॿुधण में कोन आई। हाय हाय तबियत सही ना है तो पानी जो ढुक भी कोन थो वणे। अरे छोरा तू न सुधरंदे? हाँ हाणे ही मुझे घर जो सामान ही भनी छॾियो तो खेदड़ मां छॾे ॾींदसि। मासी ओ मासी इहो कमु मुंहिंजो न आहे। तुंहिंजो कमु न आहे, तोखे मां सम्झायां थी पई त तुंहिंजो कमु छा आहे तुंहिंजो कमु। हाणे तोखे माणे बछड़ायो आहे जो तूं मुंहिंजे घर जा अचे तो सामान भञे। हाँ पारा थी नवा वठे पई। दिला थी नवा वठे पारा थी वठे। अड़ी मां तुझी सञ कंदसि जनी, तू यादि रखिजांइ। हा
बचा ओ बचा जी अंदरा नौ जोड़ो त खणी आ हाणे त शहर मां आयो वरी शहर वेंदो छा खणी था अदा भला छा थियो पुलिस हुननि में हथ कान विझंदी सुबेदार आहे न रेस जो ख़ासि चमचो आहे अदा तव्हांजी कॾहिं हाज़ुरी आहे सुभाणे मूंखे ख़ौफ़ आहे त किथे तव्हांखे सज़ा न लॻी वञे सज़ा लॻंदी न बने तुंहिंजी दुआ खपे उन्हनि मीर खे अञा सुञातो ई कोन्हे जे रज बयान मटाया त इहो तव्हां सां कोन सुधरंदो रजब खे मां पाण सुधारींदुसि तूं ॾिसजांइ न बने कपिड़ा वठ ऐं खानो खे ॾिजांइ ऐं चइजांइ त सुबुह जो सवेर रमज़ान जे सैलून ते वेही मुंहिंजो इंतज़ारु करे अदा कंहिंखे ॾियणा आहिनि छा इहो तूं न सम्झंदे इहे कपिड़ा कहिड़ो कमु था कनि न मन या तोखे सुभाणे ख़बर पइजी वेंदी बाबा ॾिसण में कोन थो अचे मैं हूं छोड़े वियो आहे अदा ॿियो बि नियापो आहे त ॾेई छॾियांसि खानूअ जे गीचीअ में चड़ो ॿधी छॾिजांइ न त चवंदो त विसरी वियो हिन खां तव्हां छुटल आहियो अदा तूं उथ अंदरो रिपीटरो थेलो खणी आ हिकु भाउ ॿाहिरि वियो वरी ॿियो चङो हाणे तूं तकरीर न कर न जेको चयोमांइ उहो कर उथ वेठी थी तकरीर करे हिकु भाउ ॿाहिरि वरी ॿियो दिमाग़ ई ख़राब करे छॾियो अथनि माझी मां बि अड़जी विया हूं रोज़ हेॾे भॻो बीठो आहे अदा हल त हिनखे मेहूं तड़े ॾियो इहो बाछी बि पाण खे हले छा थो सम्झे हल अच मूंसां तोखे केतिरा चक्कर चयो आहे मींहुं हेॾे काहे न ईंदो कर पुट तव्हांजी ज़मीर ख़ाली पियल आहे कहिड़ो वरी मां तव्हांजो फसल पियो भेलायां हाणे छॾ जान त मेहूं कढ कढी तो मींहुं या पाण डंडा हणी मेहन खे डोड़ायूं कढी थो वञा पुट नाराज़ न थियो बाबा बाबा साजरी मेहूं काहे वेंदे छा न बा ओ हुन तरफ़ पे वञा बा बाबा हिते कंडा न आहिनि हिते ई जलेबी आहिनि बीठी सर चरनि पुट चयमि त हुन तरफ़ वञा थो बाबा अजायो मेहुनि खे थाबो न ॾे वरी काहे वेंदे शाख जी हुन भर अचण वञण में सिज लही वेंदी इते ई बीहण ॾीन अबा हिते अजू मजू नाराज़ था थियनि चवनि था मैं इहो कढ न त असां तड़े ॾींदासीं अजू ऐं बजू मुड़ुस माण्हू थी विया आहिनि जो असांजूं मेहुनि खे था तड़नि पुट हुननि जी ज़मीन आहे हुननि जे पीउ जी ज़मीन आहे बाबा कहिड़े किताब में लिखियल आहे त ख़ाली ज़मीन में मेहूं न चारियो बाबा तूं घर हल मां मेहूं चारिया चाह थो पर पुट अजायो दिल तूं चङो न आहे बाबा मां चयमि न तूं घर हल हाणे ख़ाली ज़मीन त छा उन्हनि जे बीठल फसल में मां मेहूं थो चारियां बाबा जे अजू ऐं मजू मुंहिंजूं मेहूं तड़ियूं त मुंहिंजो बि तोसां मुड़ुसाणो वाइदो आहे त पोइ ॻोठ मां लॾो पटे हलंदासीं पोइ नाहे असांखे हिन ॻोठ में रहण जो को बि हक़ बाबा किथे को नुक़सान न थी पवे छॾ ज़िद खे अच त हलूं मुहांडा ॾिसीन अजू ऐं मजूअ जा नुक़सान कंदा पर पुट बाबा मां ज़बान सां उन्हनि खे हिकु लफ़्ज़ बि न चवंदुसि जे उन्हनि हिम्मत सारे मेहूं तड़ियूं न त मेहूं काहे मां घर ईंदुसि
ऐं रातो रात लॾो पटियाले हलंदासीं। चङो बाबा, अलाह ख़ैर कंदी। तूं हल घर बाबा। मीर जूं ॾींहों ॾींहुं मन मस्तियूं वधंदियूं थियूं वञनि। जेकॾहिं तव्हांजा इहे हाल रहिया त हू ज़मीन त छा पर तव्हांजो दर बि टपी ईंदो। पुट जे मीर वारनि खे मात ॾियणी अथव त कानूनी तरह सां विढ़ो, बाक़ी झेड़े झटे में हू असांखां ॾाढा आहिनि। बाबा हथ असांजा बि न आहिनि ॿधल। हथ ॿधल न हुया ई त ख़ाली छो मोटी आया? उते न ढेर कयो सा। बाबा सुभाणे हाज़िरी आहे, अलाह कंदो उन्हनि खे सज़ा अची वेंदी। वकील बि इहा ॻाल्हि कई त घटि में घटि 7 साल सज़ा लॻंदसि जेकॾहिं शायदियूं न मटियूं त। अदा शायदियूं त पकियूं आहिनि, केरु शायदियूं मटाईंदो? उन ॾींहुं जेका रजब ते का कयाऊं मूंखे शक आहे त रजब न अदा न, रजब सां पाण मिलियो आहियां। रजब खे अञा वधीक पाण कावड़ा। पुट जेकॾहिं मीर खे सज़ा अची वई त हुन जा पोयां ॿाहिरि कुझु बि न आहिनि। हू वॾेरे जे हिकिड़े थोॾे सां ॻोठु छॾियूं हलिया वेंदा ऐं ॻोठु मथां ॾमर लही पवंदो। बाबा खुदा कंदो त सुभाणे मीर खे सज़ा अची वेंदी। हाँ बाबा, वकील भी यह ॻाल्हि पे कई त हिन हाज़िरी ते न त ॿी हाज़िरी ते मीर खे सज़ा लॻे ई लॻे। केस हाणे घणो हली चुको आहे। सब्र खां कमु वठो पुट, अलाह कंदो त उनखे पंहिंजे कीअ जी सज़ा ज़रूरु मिलंदी। देख मीर सवेर पहुची विया आहिनि। अदा ग़रीब माण्हू आहियूं, ड्रिजूं था किथे हाज़िरी न घुसी वञे। मां सम्झां थो तव्हांजो 3 नंबर आहे। ठीकु आहे, मां हुते ॿाहिरि वियां थो, सॾु थींदो त मां हाज़िर थींदुसि। हा हा बेफ़िक्र रहो। चङो, पोइ मां हुते वियां थो। हा भले। मीर अलाए केॾी में रहंदो, जे सूबेदार ॾिसी वरितो त असुलु सॼे शहर में टोड़ाईंदो। कपिड़ा कपिड़ा अचे वठो, कंदे काॾे? यार हिन ॻाल्हि खे तूं छॾ, मटाईंदुसि 2 मिंट ते बि। जल्दी अच, बस निकरण जी कर। अलाए बदराईंदे, अलाए माराईंदे, पर खानू जो यारनि मथां सिर कुर्बान आहे। हल
ॾिनो